आयो लाल सभई चओ झूलेलाल। मुंहिंजे झूलेलाल साईं जी भक्ति में एतिरी शक्ति आहे, इंसान लाइ मोक्ष जा द्वार खुली वेंदा आहिनि। मुंहिंजे झूलेलाल साईं जा दर्शन एतिरा पावन आहिनि कि जीवन जा सभु पाप धुली वेंदा आहिनि। 26 सवाल जो सही जवाब आहे बी। शेख मेमण जी ज़मीन ते ठहियल मंदिर अॼु बि आहे, उन जो नालो मान कटोरो आहे। सवाल 27। बहिराणा साहिब जे विसर्जन जी विधि किथे कबी आहे? ए पीपल जे वण हेठां, बी झूलेलाल मंदिर में, सी नल ते, डी दरिया ते। इन सवालनि जो सही जवाब राति जो 10 बजे ताईं कमेंट बॉक्स में लिखी सघो था। जेके कमेंट बॉक्स में सही जवाब लिखनि पिया उहे हिन नंबर ते पंहिंजो नालो ऐं शहर जो नालो लिखी मोकिलनि त उन्हनि खे सर्टिफिकेट ॾिनो वञे। 84 लाख योनियुनि में भटकण खां पोइ अगरि तव्हांखे जय झूलेलाल चवण जो मौक़ो मिलियो आहे त इन खे व्यर्थ न वञण ॾियो। सभई चओ जय झूलेलाल। शादी